नाज़रीन असीं इन वक्त मौजूद आहियूं तलहार लग सैफल मोरी ते। ही मोरी जगह अकरम कैनाल के पेट ते अड़ी वही है। ज़मुन हाल जो शिकार है। अचो हितां गुज़रंदड़ ऐं ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त असांखे वधीक छा था ॿुधाइनि। अदा अर्ज़ु इहो आहे त असांजी ही जेका मोरी जी इलाही ज़बून हालत लॻी पई आहे। हिन पासे खां असांजो ॻोठ जो क़ब्रिस्तान बि आहे, लॻभॻि हिते 100 खां मथे हेठि ॻोठ आहिनि। ही मोरी टुटी पई आहे, हिन में तक़रीबन खॾा थी हलिया आहिनि। हाणे असांजा जेके बि ॻोठ जा माण्हू आसपास जा माण्हू शादी मुरादी मरणू परणू थिए हितां खां अचनि, हितां खां वञनि था। अगरि उहे हितां खां वञनि था त 10-15 किलोमीटर जो रस्तो आहे, उते खां उहे क्रॉस करे उन खां पोइ था अचनि। त जेके असांजा आला अख़्तियार वारा आहिनि, MP थियो MNA थियो, उन सां असांजी गुज़ारिश इहा आहे त महिरबानी करे हिन पुल खे ठारायो वञे। इन जी इलाही ज़बून हालत थी वई आहे, हालत इन जी इलाही बहितर न आहे। अकरम आहे मोरी असांजे गसा हितां खां अचणु वञणु हितां ई आहे। असांजे 70 खां 80 ॻोठ हिन पासे आहे, जंहिंमें असांखे को बि रस्तो कोन्हे। जेको असीं परेशान थींदा आहियूं, अगाई सगाई में असीं हितां क्रॉस कोन था करे सघूं। को पतण था वञूं, हाणे बीमारी सीमारी वारो किथां ॿेड़ी था मटूं या क्रॉस करायूं। माना को बि असांजो माना असांजे सिंध गवर्नमेंट खे इतला था करियूं त असांखे महिरबानी करे असांजी मोरी ठही वञे त असांजी सहूलियत थिए ॻोठाणनि जी। ॻोठाणा माना परेशान आहिनि, हद खां वधीक असीं माना तमामु परेशान आहियूं। मोरी खां माना 70-80 साल थी वियल माना खां अॻे जी ठहियलु आहे। असांखे माना मुंहिंजी माना यादि कोन्हे, कोई अॻे जी ठहियलु आहे इलाही टाइम जी। भाई मोरी का ये हाल है, असां पंध ही पैदल न से मट सकते भाई। कुछ न कोई बंदोबस्त थियणु खपे। असां ॾाढे मजबूर थे क्या करूं। इलाही साल अथनि इलाही सारा घणो वठूं। वॾी तकलीफ़ आहे, असां न बीमारी सीमारी मटे सघूं था ऐं न ई पैदल मटण बि तमामु मुश्किल आहे। तक़रीबन 60-70 ॻोठ ते मिलनि था, उन सभिनी खे तकलीफ़ आहे। बेराए महिरबानी ठाराए ॾिनी वञे। 70 साल खां वठी असांजी मोरी नाबूद थी पई आहे। कि न को माना असांजी बीमारी सीमारी जेको बि आहे, असांजा ॿार बच्चा माना असांखे वॾी तकलीफ़ आहे। ख़ुदा हिन मोरी खे ठारायो। असां ग़रीबनि जो कुझु त अदालत करियो, कुझु त माना असां ते रहम करियो। कीअं अचे थो रुॻो ॾिसो, ईअं हलिया वञनि था, ईअं नथा। जेको को ग़रीब वीचारो कीअं पियो थिए, अचो जा वञूं जमालीपुर ते जा वञूं हिन पके वारी मोरी ते। असांजा हिते ई माण्हू जेको आहे उहो हिते फोत थियो, ख़तमु थियो वञे थो हलियो। जी नाज़रीन, हिते जे ॻोठाणनि जा तव्हां वीचार ॿुधा। हिननि जो मुतालबो आहे वज़ीर आला सिंध ऐं तक जे MP MNA खां त हीअ पुल ठाराए ॾिनी वञे। कैमरा टीम सां गॾु साबिर हुसैन लगारी, सिंध वॉइस, तलहार।